पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इन हाउस तब्दीली ऐं मिड टर्म इलेक्शन जा ऑप्शन्स मौजूद आहिनि। सिलेक्टेड हुकूमत के घर वेड़ो करण लाइ अवाम ऐं ऑपोजिशन मुतहद आहिनि। आर्मी चीफ सां मुलाकात बाबत सेनेटर रहमान मलिक खां पुछाणो कंदुसि। लाहौर में फजलुर रहमान सां मुलाकात बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल चयो त हुकूमती पॉलिसी सबब मुल्क बहराननि जे वर चढ़ी वियो आहे। ईद खां पोइ ऑपोजिशन जेको बि फ़ैसिलो कयो असां उन ते अमल कंदासीं। मौलाना फजलुर रहमान चयो त पीटीआई जी हुकूमत दौरान रियासत जे बका जो सवाल पैदा थी वियो आहे। इमरान खान के घर बीड़ो करे मईशत बहाल कंदासीं। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त अपोजिशन इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे त मौजूदा हुकूमत जे पॉलिसियुनि सबबि मुल्की मईशत तबाह थी वई आहे। महांगाई सबबि गरीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहे। लाहौर में पंहिंजी रिहाइशगाह ते बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाकात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ चयो त मईशत खे संभालण ऐं मुल्क खे बहराननि मां कढण सिलेक्टेड हुकूमत जे वस में नाहे। बिलावल चयो त नेब कानून बाबति पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइम आहिनि। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त नेब कानून में तरमीम लाइ ऑपोजिशन सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, पर उन्हनि जूं तजवीज़ूं पीटीआई खे क़बूल न आहिनि। ऑपोजिशन पारां ॾिनल तजवीज़ूं वज़ीर आज़म आॾो रखियूं आहिनि। क़ौमी असेंबली जे इजलास दौरान ॻाल्हाईंदे परॾेही वज़ीर चयो त ऑपोजिशन मनी लॉन्ड्रिंग वारो मामिलो ख़त्म करणु चाहे थी। असां फ़ैसिलो अवामी मफ़ादनि मुताबिक़ कंदासीं। ऑपोजिशन जे तरमीमुनि सां एहतसाब बेमक़सद थी वेंदो। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ऑपोजिशन ते तनक़ीद कंदे चयो आहे त मौलाना बिलावल ऐं शहबाज शरीफ जी मुलाक़ात कच्छ में छुरी ऐं मुंहं में राम राम बराबरि आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शिबली फराज़ चयो त कराची वासियुनि खे सिंध हुकूमत जे रहमो करम ते न छॾींदासीं। जिन जी सिंध में हुकूमत आहे उन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो। खरबे अरबनि जी बजट किथे ख़र्च थी? वफ़ाक़ी वज़ीर चयो त पेट्रोल बहरान जे जांच लाइ कमीशन जोड़े छॾी आहे। कानून साज़ी बाबति पार्लियामानी कमेटी जो इजलास। नेब कानून बाबति तजवीज़ूं रद्द थियण ते ऑपोजिशन जो वॉकआउट। शाहिद खाकान अब्बासी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नेब कानून में तरमीम लाइ ऑपोजिशन जूं तजवीज़ूं रद्द कयूं वयूं। हुकूमत जे अहिड़े रवैये खे बर्दाश्त नथो करे सघिजे। पीपी सेनेटर शेरी रहमान चयो आहे त असां पार्लियामानी फोरम्स खे सरगर्म करण जी कोशिश कई आहे, पर हुकूमत पार्लियामेंट खे बाईपास करणु चाहे थी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम चयो आहे त नेब कानून में तरमीम वारे मामले ते डेडलॉक पैदा थी वियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फ़ारूक नसीम चयो त अपोजिशन चाहे थी त जेसिताईं ॾोह साबित न थिए तेसिताईं इल्ज़ाम हेठि आयल कंहिं शख़्स खे गिरफ़्तार न कयो वञे। अपोजिशन नेब जो 1999 वारो कानून लागू कराइणु चाहे थी। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन शहज़ाद अकबर चयो आहे त अपोजिशन एफएटीएफ सां लाॻापियल कानून ते ढील चाहे थी, पर हुकूमत ईअं न कंदी। वज़ीर आज़म इमरान खान पारां 9 अगस्त ते टाइगर फोर्स डे मल्हाइण जो ऐलान। वज़ीर आज़म चयो त 9 अगस्त ते पूरे मुल्क में वणकारी कई वेंदी। टाइगर फोर्स मुहिम जी अॻवानी कंदी। पंहिंजे वीडियो पैगाम में वज़ीर आज़म चयो त समूरा पार्लियामेंटेरियंस बि मुहिम में हिसो वठंदा। हिक ॾींहुं अंदरि रिकॉर्ड वण लॻाया वेंदा। नेब नून लीग के सदर ऐं अपोजिशन लीडर शहबाज शरीफ संदसि पुटनि हमज़ा शहबाज ऐं सलमान शहबाज ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि जा रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, अब्दुल्ला खाकान ऐं मिफ्ताह इस्माइल ख़िलाफ़ ज़िमनी रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी। चेयरमैन जावेद इक़बाल की सदारत हेठि नेब जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास में सुई सदन बोर्ड जे अॻूणे चेयरमैन शेख इमरान, अॻूणे सफ़ीर मुस्तफ़ा अनवर हुसैन ख़िलाफ़ जांच जी मंज़ूरी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जी मेडिकल रिपोर्ट लाहौर हाई कोर्ट में पेश। रिपोर्ट मूजिब अॻूणे वज़ीर आज़म प्लेटलेट्स, शुगर, दिल
गुर्दन ऐं हाई ब्लड प्रेशर जे मर्ज़नि में मुब्तला आहे। लाहौर हाई कोर्ट जे रजिस्ट्रार वटि जमा करायल रिपोर्ट मूजिबि डॉक्टर्स नवाज़ शरीफ़ खे कोरोना सबबि घर खां ॿाहिरि निकिरण खां रोके छॾियो आहे। कराची जे मेयर वसीम अख्तर एतराफ़ कयो आहे त गंदे पाणी जे निकाल वारनि नालनि जी सफ़ाई असांजी ज़िम्मेवारी आहे, पर असां सफ़ाई न करे सघियासीं। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मेयर कराची चयो त फंड्स न मिलण सबबि 2 सालनि खां नालनि जी सफ़ाई नाहियूं कराए सघिया। कराची में पाणी जे निकाल वारनि वॾनि नालनि ते कब्ज़ा थी विया आहिनि, जंहिं जे नतीजे में सफ़ाई इंतिहाई ॾुखी थी वई आहे। मशीनरी जी बि खोट आहे। शाराए फैसल ऐं ॿियनि रस्तनि तां पाणी निकाल करण जी कोशिश। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहं बि किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। करंट लॻण जे वाक़िए में वधीक हिकु औरत फौत। 3 ॾींहनि में फौतुनि जो अंग वधी 9 थी वियो। वॾे वज़ीर बरसात जो पाणी नेकाल न थियण वारे मामले जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती। मुराद अली शाह चयो त रुॻो नालनि जी सफ़ाई जो मसइलो नाहे, मकानी इदारनि वटि बाक़ाइदा रिथाबंदी हुजणु घुरिजे। पाणी जे नेकाल वारनि रस्तनि ते इमारतूं ठाहियूं वयूं आहिनि ऐं नालनि ते कब्ज़ा थी विया आहिनि। कराची जी बरसात ते बि सियासत। वज़ीर आज़म जो ख़ुशी मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त कोरोना ते सियासत करण में सभिनी खां अॻियां रहंदड़ वॾो वज़ीर मुराद अली शाह किथे आहे। कराची ॿुॾी वियो, पर वॾो वज़ीर जो हिकु बि बयानु साम्हूं न आयो। क़ौमी असेंबली जे अॻूणे डिप्टी स्पीकर फैसल करीम कुंडी शहबाज़ गिल खे जवाब ॾींदे चयो आहे त बरसात कुदरती आफ़त हूंदी आहे, पर इमरान ख़ान क़ौम ते मढ़ियल आफ़त आहे। कराची में बरसात जे नुक़सान जो अज़ालो कलाकनि में कयो वियो। इमरान ख़ान जे फैलायल तबाहीअ जो अज़ालो सालनि ताईं मुमकिन नाहे। लॉकडाउन ग़लति हो त पंजाब में अॼु लॉकडाउन छो आहे? 7 वरिया गुज़री विया, पर KP में का बि अस्पताल न ठही। मुराद अली शाह साहब, चीफ मिनिस्टर साहब, आप हमें नजर नहीं आ रहे। आपकी गुमशुदगी के हम क्या बैनर लगाएं? कौन जिम्मेदार है? हमें वफाक से भी नाराजगी है। हम वफाक से भी सवाल करते हैं, जब लोग सिसक के मर जाएंगे तो क्या जब इनके खिलाफ कोई एक्शन लिया जाएगा? ऐसा क्यों है कि हर मुसीबत, तालीम हो, वो हेल्थ हो, हर चीज जो है वो सूबे सिंध के अंदर हमारे पास आती है। सरकारी टोला, इनके मिनिस्टर्स जो कि सूबे सिंध को बर्बाद करने में तुले हुए हैं। PTI अखबार खुर्रमशेर ज़मान सिंध हुकूमत खिलाफ कार्रवाई न करण ते वफ़ाक़ी सरकार मथां बि नाराज़। संदसि चवण आहे त पीपल्स पार्टी हुकूमत कराचीअ खे तबाह करे छॾियो आहे। सिंध वासी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। जॾहिं माण्हू तड़पी तड़पी मरी वेंदा त पोइ सूबाई हुकूमत खिलाफ़ कार्रवाई थींदी। इंसाफ़ हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे खुर्रमशेर ज़मान चयो त बरसात में कराची ॿुॾी वियो, पर वॾो वज़ीर किथे नज़र न आयो। छा मुराद अली शाह जे गुमशुदगीअ जा बैनर्स लॻाइणा पवंदा? वॾे वज़ीर मुराद अली शाह SSP डॉक्टर रिज़वान ख़िलाफ़ जांच जो हुकुम ॾेई छॾियो। वॾे वज़ीर SSP रिज़वान ख़िलाफ़ जांच जो हुकुम सूबाई वज़ीर सईद गनी जी दरख़्वास्त ते ॾिनो। SSP रिज़वान सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, सईद गनी ऐं संदसि भाउ ते ॾोहारियुनि सां लाॻापनि जो इल्ज़ाम हयो हो। सिंध हुकूमत मुल्क जा 19 वॾा इदारा ख़ान ॻाइण वारे वफ़ाक़ी फ़ैसिले जी मुखालिफ़त करे छॾी। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत स्टील मिल्स, रोज़वेल्ट इंटरनेशनल होटल, बलोकी पावर ऐं हवेली पावर प्लांट खे ख़ान ॻाइण जी साज़िश करे रही आहे। गुड्डू पावर प्लांट, स्टेट लाइफ, OGDCL, PSO, सिंध इंजीनियरिंग, लाखड़ा पावर प्लांट ऐं जामशुरो पावर जनरेशन खे बि विकिरो करण न ॾींदासीं। वफ़ाक़ जो अहिड़ो फ़ैसिलो बदनीयतीअ ते ॿधल आहे। हज़ारे माण्हू बेरोज़गार थींदा।
सिंध में कातिल कोरोना वायरस वधीक 10 हयातियूं खसे वरितियूं। फोथियुनि जो अंग 2172 थी वियो। 571 नवां केसिस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 1,19,398 थी वियो। वॾे वज़ीर मूजिबि कराची में 244, सखर में 26, दादू में 25, खैरपुर में 24 ऐं घोटकी में 23 केसिस रिपोर्ट। हैदराबाद ऐं शिकारपुर में 21, नौशरो फेरोज़ में 20, कश्मीर में 18 ऐं सांगड़ में 16, टंडो मोहम्मद खान में 13, बेनज़ीराबाद में 12, मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं जामशोरो में 7 केसिस ज़ाहिर थिया आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जे फाल केसिस जो अंग 26,924 रहिजी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 23 फोतगियूं 936 नवां केसिस बि रिपोर्ट थिया। एनसीओसी मूजिबि मुल्क में फौतुनि जो मजमूई अंग 5,865 ऐं मुतासिरनि जो तइदाद 2,74,299 थी वियो। 2,42,436 मरीज़ सिहतयाब। पंजाब में 2,116, केपी में 1,178 ऐं बलूचिस्तान में 136 मरीज़ हयाती विञाए वेठा। इस्लामाबाद में 164, आज़ाद कश्मीर में 49 ऐं गिलगित बल्तिस्तान में 48 फोतगियूं। पंजाब के वापारियुनि सूबाई हुकूमत के लॉकडाउन वारे फैसले के रद्द करे छॾियो। रावलपिंडी में नंढा वॾा कारोबारी मर्कज़ खुली विया। लाहौर में भी कुछ मार्केट्स खोलियूं वयूं। गुजरांवाला में लॉकडाउन की भञकड़ीअ ते केतिराई दुकानदार गिरफ़्तार। मरकज़ी अंजुमन ताजरा ऐं चैम्बर ऑफ कॉमर्स के अख़बारनि जो चवणु आहे त हुकूमत सां को टकराव नाहे। 3 सूबनि में कारोबार खुलियल आहे। रुगो पंजाब में मार्केट्स बंद करण वारो फ़ैसिलो क़बूल नाहे। KTN न्यूज़ नवाबशाह के रिपोर्टर जाखोड़ी रिपोर्टर सीनियर सहाफ़ी सैयद अली मोहम्मद शाह लखियारी जो चालीहो। नवाबशाह में चल चालीहे वारी तकरीब सहाफ़िन समेत ज़िंदगी के मुख़्तलिफ़ शोबन से वास्तो रखंदड़ माण्हुनि जी शिरकत। अली मोहम्मद शाह लखियारी के भरपूर भेटा पेश कई वई। हैदराबाद रीजन में औरतुनि ते तशद्दुद के वाक़िअनि में घटिताई न आई। रीजन के 9 ज़िलनि में हलंदड़ साल दौरान औरतुनि ते तशद्दुद जा 2,800 केसिस रिपोर्ट कया विया। वुमेन प्रोटेक्शन सेल की रिपोर्ट मूजिब दादू में 238, हैदराबाद, जामशोरो ऐं दादू औरतुनि ते तशद्दुद जा 474 केसिस रिपोर्ट थिया। रिपोर्ट मूजिब औरतुनि खे तशद्दुद ऐं क़त्ल जे धमकियुनि जा 506, ख़ानदानी झेड़नि जा 137 केस ऐं औरतुनि खे सोशल मीडिया ते ब्लैकमेल करण जा 63 वाक़िया रिपोर्ट थिया। इरशाद रांझाणी क़त्ल केस में फरियादी जा वकील केस के अखियुनि ॾिठे शाहिद का आॾी पुछा करे सघंदा। कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत में इरशाद रांझाणी के क़त्ल वारे वाक़े की अखियुनि ॾिठो शाहिद पंहिंजे 164 के बयान तां फिरी वियो हो। केस के फरियादी पंहिंजे वकीलनि मार्फत केस के अखियुनि ॾिठे शाहिद ऐं ईवी के ड्राइवर आबिद रशीद खां आॾी पुछा लाइ अदालत के दरख़्वास्त ॾिनी हुई, जेका अदालत मंज़ूर करे छॾी। शाहपुर चाकर खेसि वैक्सीन न मिली सघी। जेकॾहिं खेसि वक़्त ते वैक्सीन मिले हा त संदसि हयाती बची सघे पई। हुननि मुतालबो कयो त डॉक्टर ऐं इस्पताल अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे।
हैदराबाद में अटो महांगो थियण खां पोइ मानी भी महांगी थी वई। 12 रुपयनि जे नान जी नई क़ीमत 15 रुपया मुक़रर। पेशावर में भी तंदूर मालिकनि नान जी क़ीमत 10 रुपयनि मां वधाए 15 रुपया करे छॾी। वधंदड़ महांगाई सबबि गरीब अवाम ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ बि परेशान। हुकूमत टैगियनि ते ज़ाब्ते लाइ को बि अमली क़दम न खंयो। टंडो आदम वेझो 50 ॻोठनि में हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि जो हेस्को ऑफिस अॻियां धरणो। मेन गेट ते डंडा हया विया। ॻोठ जलाल मरी, अहमद बुरड़ा, सब्ज़ल मरी ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि जो चवणु आहे त संदनि ॻोठनि जी बिजली रोज़ानो 16 खां 18 कलाक ताईं बंदि रहे थी। दाहण बावजूदि तदारुक नथो थिए। कंदरकोट कश्मीर ज़िलो धाड़ेलनि जो गढ़ बणिजी वियो। वधीक 2 ॼणा अगवा। हिकु हफ़्ते दौरान 1 दर्जन खां वधीक माण्हुनि जे अगवा जे हवाले सां कंदरकोट पुलिस जी कारकर्दगी ते सवाल उथियारे छॾिया। ॻोठ मोहम्मद अमीन जाफ़री वासी गौस बख्श ऐं संदसि पुटु अहमद जाफ़री जे अगवा जी तस्दीक थी वई। धाड़ेलनि मुख़बियुनि जे वारसनि खे फ़ोन करे भुंग जो बंदोबस्तु करण जो चई छॾियो। एसएसपी वाक़े खां लाइल्मी ज़ाहिर कंदे चयो आहे त ॿई पीउ पुट अगवा न आहिनि थिया। ॻोठ इख़्तियार अहमद नुनारी मां बि 3 ॼणनि खे अगवा करण जी कोशिश। हथियार बंदन नोताक ते सुतल नूर हसन बुरड़ो, न्याज़ ऐं नवाब बुरड़ो खे खंभण जी कोशिश कई त ॻोठाणा जागी पिया। खानपुर वेझो ॻोठ लयो बडाणी में 2 धुरनि में पुराणी तकरार तां 2 ॼणा क़तल। मक़तूल अली शेर बडाणी ऐं अब्दुल समद जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। जहिड़े बाद धुरनि में छिकताण। पुलिस मूजिबि बडाणी बिरादरी जे 2 धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ईद उल अज़हा ते पघारूं न मिलण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी मुलाज़िमनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। खीरपुर में शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जो ॿिए ॾींहुं बि एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक आॾो एहतिजाज। नए दरे में मकानी इदारनि जे मुलाज़िमनि जी ईद पघार लाइ कमु छॾ हड़ताल। नसीराबाद में टाउन एम्प्लॉयज़ यूनियन जे पघारुनि जी अदायगी लाइ मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त ईद में बाक़ी 3 ॾींहं रहिजी विया आहिनि, पर अञा ताईं पघारूं जारी न आहिनि कयूं वियूं। गरीब जो आवाज़ ॿुधो छो नथा, सुतल माण्हू निंड मां उथो छो नथा। मुंहिंजे दिल खे ॾाढी तकलीफ़ पई, मां नथी ॾिसी सघां। मुंहिंजो दिल ॾाढो ॾुखियो आहे, बसि नथो इलाज थी सघे। असां ग़रीब आहियूं। खट ते पियल आहे, मूं वटि एॾी हैसियत न आहे जो मां हिनजो को इलाजु कराए सघां। थोरो घणो जेको हुयो उहो मां जेको लाथो अथमि, इन खां वधीक मूं वटि कुझु कोन्हे। ग़रीब जो आवाज़ ॿुधो छो नथा, सुतल माण्हू निंड मां उथो छो नथा। रतेदेरे वासी पोरीअ जे कैंसर में मुब्तला नींगर जूं आहूं कंहिं बि न वरनायो। ॻोठ वारिस ॾिनो माची वासी 6हीं क्लास जो शागिर्द बाग अली सोलंकी कैंसर जो इलाज न थियण सबबि फौत। नींगर जे वारसनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर ऐं एमएनए फरियाल टालपुर खे नींगर जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी बि अपील कई हुई, पर कंहिं बि नींगर बाग अली सोलंकी जे इलाज लाइ कोशिश न कई। ॿिया भरिसां ॻोठ पीर शाह जलील में बुर्स कारे इल्ज़ाम हेठि ज़ाल खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि जवाबदार नूर मोहम्मद बखराणी ज़ाल बटोली खे बंदूक जा फायर करे क़तल करण बाद फ़रार थी वियो। औरत जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।
मोहंजे दड़े भरिसां ॻोठ काराणी में पुलिस गर्दी, पोरियत खे सरेआम मारकुट, चप्पलनि सां तशदुद करे तज़लील। पुलिस एहलकार जब्बार बुट ऐं ॿियनि जे तशदुद में पोरियत मोहम्मद रमज़ान कल्लू जा ॾंद बि भॼी पिया। पोरियत खे कपड़नि खां आजो करण जी बि कोशिश। पोरियत ते तशदुद वारी वीडियो वायरल थी वई। टंडोजान मोहम्मद थाणे जे लॉकअप मां मंशियात केस जो जवाबदार फरार थी वियो। दिलबर भील खे पुलिस गुज़रियल ॾींहुं मंशियात जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो हो। पुलिस ॻुझ में जवाबदार जी ॻोल्हा शुरू करण सां गॾु राजूनी कोशिशूं बि शुरू करे छॾियूं। सरपारकर में इलाज जी सहूलतुनि जी अणहूंद ऐं बीमारियुनि वगे ॿारनि जे फ़ौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। मिठी सिविल इस्पताल में वधीक 5 ॿार फ़ौत। नवाबशाह में बदअमनी जी इंतहा, हथियार बंद हिक पेनू फ़कीर खे अरगमाल बणाए 800 रुपया फुरे विया। कढण वासी फ़कीर अनवर अली चांडियो जो चवणु आहे त पिनी बचनि जो पेट पालिया थो। अॼु सुबुह गोसिया होटल खां जीअं मां ॿाहिरि निकितुसि त 3 जवाबदारनि सख़्त तशदुद करे ख़ैरात जा मिलियल 800 रुपया फुरे विया। कोटड़ी कबीर वेझो ॻोठ कोड़ो कीरियो में भित किरण जे नतीजे में नौजवान दॿिजी फ़ौत। ॻोठाणनि मूजिबि अली हैदर कीरियो घर वञी रहियो हो त ओचितो भित मथसि किरी पई ऐं नौजवान दॿिजी फ़ौत थी वियो। तंगवाणी भरिसां ॻोठ खादिम बिजाराणी में 4 वरियनि जो नींगर पाणी जे तलाउ में ॿुॾी फ़ौत। वारसनि नींगर ज़बीर नंदवाणी जो लाश कढी वरितो। वारसनि में रोजराड़ो। बदीन वेझो मछारी शाख खे 2 हंधनि तां 33 फुटनि जा घारा पइजी विया। ॻोठ सॼण मल्हा ऐं ॻोठ दोदो मल्हा वटां लॻल घारनि जो पाणी ॻोठनि ऐं फसलनि ॾांहुं वधण लॻो। इतला बावजूदि आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारा ॿधण में रुधल। हिकु तेज़ बपा तूफ़ान घुलियो, बुलबुल सां मिली मुर्की न सॼो। हित शाख किरे पई शाख मथां शबनम जो तदारक केर करे। लाखा लख ॾींहं घारी रे कीअं घारियई मथां वसी ॾींहं वाटूं वलनि चाहियूं। था पढ़नि मल्क मुदामी उन मथे सलवात रोज़। तिर न तोशो ॼाण अमलनि खे अलाह जो सुहाबोज। ना नफ़ो नफ़लनि नमाज़नि की न चे रोज़नि मां रोज़। शेखाणी ते शाह जूं आहिनि ओतागूं, जंहिंजा चढ़नि शेर शिकार देखनि ॿेलाई बहकूं। रूमियूं दुबियूं लारियूं जोहरदार झड़कूं, डफा डफेरनि हथ में कखड़ कनि कहकूं। एॾी फ़र्क़ फ़कीर चवे ॾिसी ॾेह पवनि लहकूं। ऐं लाड़ जो नाले वारो अदीब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो फारखो ऐं शाह जे रिसाल जो हाफ़िज़ फ़कीर नाथुरुंडको जो अरसो बीमार रहण बाद 110 वरियनि जी ॼमार में दादाणो करे वियो। तदफ़ीन कढण भरिसां ॻोठ शादमान डुंड में कई पई वञे। सकाफ़त वारे वज़ीर सरदार शाह चयो आहे त सिंध अॼु अज़ीम किरदार खां महरूम थी वई।